आओ उलमा से पूछ ले। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो व रजुलुन तलबतहु इमरातुन ज़ातु मनसिबिन व जिमालिन। अल्लाहु अकबर। ही बुखारी शरीफ जा सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि ऐं सही मुस्लिम में तलबतहु जी जगह ते आहे दाअतहु, यानी उहो शख्स जंहिंखे कंहिं औरत बुराई जी दावत ॾिनी, बुराई जे लाइ उनखे तलब कयो ऐं उहा औरत हसीनो जमीला साहिब मनसिबा इक़्तिदार वारी आहे, अमीर तरीन आहे, वॾे ख़ानदान वारी आहे, पैसे वारी आहे, ताक़त ऐं क़ुवत वारी आहे। ज़ातो मनसिब यानी वॾी ताक़त वारी औरत आहे ऐं वाह जिमालिन हसीनो जमील औरत आहे। कंहिं शख़्स के जेकॾहिं कंहिं हसीनो जमील इक़्तिदार वारी अमीर तरीन घराने जी औरत बुराई जी दावत ॾिनी ऐं ही शख़्स भी बुराई ते क़ादिर हो, यानी का शइ जी रुकावट भी न हुई, का शइ माने न हुई, जेकॾहिं बुराई करणु चाहे हा त बुराई करे वञे हा। जीअं उन औरत बुराई जी दावत ॾिनी, बुराई जे लाइ तलब कयईं त हिन जवाबु छा ॾिनो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त औरत बुराई जी दावत ॾिनी, साहिब मनसिब हुई, साहिब जमाल हुई, हसीनो जमाल वारी हुई, इक़्तिदार वारी हुई, ताक़त वारी हुई, लेकिन हिन जवाब छा ॾिनो फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह, ए औरत मां अल्लाह तबारक व तआला खां डिॼंदो आहियां, इन जे करे मां इहो कमु नथो करे सघां। अल्लाहु अकबर। इन्नी अख़ाफ़ुल्लाह यानी मां अल्लाह ताला खां डिॼां थो, इहो चई करे उन शख़्स उन औरत जी जेकी बुराई जी दावत आहे उनखे ठुकराए छॾियो, उनखां इनकार करे छॾियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व तआला इन शख़्स खे बि हशर वारे ॾींहुं पंहिंजो ख़ुसूसी प्रोटोकॉल अता फरमाईंदो, यानी पंहिंजे सायाए रहमत में जॻह अता फरमाईंदो। ऐं अज़ीज़ो दोस्तो बस इन लफ़्ज़ खे असां ॾिसूं न, असांजा तमामु गुनाह छॾिजी वेंदा त मां अल्लाह खां डिॼंदो आहियां। जेको रब अल्लाह खां, जेको शख़्स अल्लाह खां डिॼंदो आहे न, उहो हर बुराई खे छॾे ॾींदो। हर वक़्तु इहो ज़हन में हुजे त मां अल्लाह खां डिॼंदो आहियां, अल्लाह मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे, त पोइ नंढे खां नंढो गुनाह बि छॾे ॾींदो, वॾे खां वॾो गुनाह बि छॾे ॾींदो। अरे कैसे जिंदगी, आओ उलमा से पूछ ले।